ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 6/7/2025। अॼु व्यक्त बाबदादे जो रिवाइज़ कोर्स 18/1/2006। अॼु जो मुरली जो टॉपिक आहे संकल्प समय बोल जी बचत जी स्कीम द्वारा सफलता जी सेरेमनी मनायो। निराश आत्माउनि में आशयुनि जा दीप जगायो। अॼु स्नेह जो ॾींहुं आहे। चारों ओर जी सभी ॿार स्नेह जे सागर में समायल आहिनि। ये स्नेह सहज योगी ठाहिण वारो आहे। स्नेह सर्व अन्य आकर्षण सां परे करण वारो आहे। स्नेह सर्व अन्य आकर्षण सां परे करण वारो आहे। स्नेह जो वरदान तव्हां सभी ॿारनि खे जन्म जो वरदान आहे। स्नेह में परिवर्तन कराइण जी शक्ति आहे। त अॼु जे ॾींहुं 2 प्रकार जा ॿार चारों ओर ॾिठा। लवली त सभी आहिनि, लेकिन हिकु हूंदो आहे लवली ॿार, ॿिया हूंदा आहिनि लवलीन ॿार। लवलीन ॿार हमेशह हर संकल्प, हर श्वास में, हर बोल में, हर कर्म में स्वतः ही बाप समान सहज रहंदा आहिनि। छो ॿारनि खे बाबा समृत भव जो वरदान ॾिनो आहे न। त जेका लवलीन हूंदा आहिनि न, उन्हनि जो हर संकल्प, बोल, कर्म, श्वास में स्वतः ही बाप समान सहज रहंदा आहिनि। छो जो उन्हनि खे लवलीन ॿारनि खे समृत भव जो वरदान मिलियल आहे। अॼु जे ॾींहुं खे स्मृति सुसमृद्धि दिवस चईंदा आहियूं। छो अॼु जे ॾींहुं खे स्मृति सुसमृद्धि दिवस चईंदा आहियूं? छो बाबा अॼु जे ॾींहुं स्वयं खे बैकबोन ठाहे ऐं लवलीन ॿारनि खे विश्व जी स्टेज ते प्रत्यक्ष कई। व्यक्त में प्रत्यक्ष ॿारनि खे कई ऐं स्वयं अव्यक्त रूप में साथी ठहिया। अॼु जे हिन स्मृति सुसमृद्धि दिवस ते बाप दादा ॿारनि खे बालक सो मालिक ठातई। सर्वशक्तिवान बाप खे मास्टर सर्वशक्तिवान ठही, सर्वशक्तिवान बाप खे मास्टर सर्वशक्तिवान ठही प्रत्यक्ष करण जो कार्य ॾिनई बाबा। ऐं बाप ॾिसी करे ख़ुशि थियनि था कि यथा योग्य तथा शक्ति सभी ॿार बाप के प्रत्यक्ष करण अथवा विश्व कल्याण करे विश्व परिवर्तन करण जे कार्य में लॻल आहिनि, है न। बाप के प्रत्यक्ष करण अर्थात विश्व कल्याण करे विश्व परिवर्तन करण जे कार्य में लॻल आहिनि। केरु? ॿार। बाबा ॾिसी करे ख़ुशि पिया थियनि। बाबा 18 जनवरी 1969 ते ईअं कमु ॾिनई ऐं अॼु ॾिसी करे ख़ुशि था थियनि। बाप द्वारा सर्व शक्तियुनि जो वरसो जो मिलियल आहे, उहो स्व प्रति ऐं विश्व प्रति, आत्माउनि जे प्रति कार्य में लॻायो था न। बाप दादा भी अहिड़े मास्टर सर्वशक्तिवान बाप समान उमंग उत्साह में रहण वारा ऑलराउंडर सेवाधारी, निस्वार्थ सेवाधारी, बेहद जी सेवाधारी ॿारनि खे पदम पदम गुणा दिल सां मुबारक ॾियनि था। मुबारक हुजे, मुबारक हुजे। देश जा ॿार बि घटि न आहिनि, विदेश जा ॿार बि घटि न आहिनि। बाप दादा अहिड़े ॿारनि जी दिल में महिमा भी कंदा आहिनि ऐं गीत भी ॻाईंदा आहिनि। वाह ॿार वाह, तव्हां सभी वाह वाह आहियो न, ॿार आहियो न, हथ हिलायो था, ॾाढो सुठो। बाप दादा खे ॿारनि जे मथां फ़ख़ुरु आहे। सॼे कल्प में अहिड़ो कोई बाप न आहे जंहिंजो हर ॿार स्वराज्य अधिकारी राजा हुजे। तव्हां सभी त स्वराज्य अधिकारी राजा आहियो न, प्रजा त न आहियो न। कई ॿार जॾहिं रोअरियान कंदा आहिनि त चईंदा आहिनि असां भविष्य में छा ठहींदासीं, हुन जो चित्र असांखे ॾेखारियो। बाप दादा छा चईंदा आहिनि? पुराणा ॿार त चईंदा आहिनि कि जगदम्बा मां हर हिक जे चित्र ॾींदी हुई हर हिक खे, त असांखे बि चित्र ॾियो। बाप दादा चईंदा आहिनि हर हिकु ॿार खे बाबा विचित्र दर्पण ॾिनो अथई।
हुन दर्पण में पंहिंजे भविष्य जो चित्र ॾिसी सघंदा आहियो कि मां केरु आहियां। ॼाणंदा आहियो उहो दर्पण तव्हां वटि आहे। ॼाणंदा आहियो कहिड़ो दर्पण। पहिरीं लाइन वारा त ॼाणंदा हूंदा, ॼाणंदा आहियो न। बाप दादा चईंदा आहिनि हर हिकु ॿार खे बाबा विचित्र दर्पण ॾिनो अथई। बाबा कहिड़ो दर्पण ॾिनो अथई उहो ॼाणंदा आहियो। उहो दर्पण तव्हां वटि आहे। ॼाणंदा आहियो कहिड़ो दर्पण। पहिरीं लाइन वारा त ॼाणंदा आहियो न उहो दर्पण आहे वर्तमान समय जे स्वराज्य स्थिति जो दर्पण। वर्तमान समय जे स्वराज्य स्थिति जो दर्पण उहो आहे। वर्तमान समय जेतिरो स्वराज्य अधिकारी हुन अनुसार विश्व जे राज्य अधिकारी ठहींदा। हाणे पंहिंजे पाण खे दर्पण में ॾिसो। स्वराज्य अधिकारी सदा आहियो व कॾहिं अधीन कॾहिं अधिकारी आहियो। अगरि कॾहिं अधीन कॾहिं अधिकारी ठहींदा आहियो, कॾहिं अख धोखो ॾींदी आहे, कॾहिं मन धोखो ॾींदो आहे, कॾहिं मुख धोखो ॾींदो आहे, कॾहिं कन बि धोखो ॾींदो आहे, है न। चेक करो। अगरि कॾहिं अधीन कॾहिं अधिकारी थींदा आहियो मतिलबु कॾहिं अख धोखो ॾेई छॾे, कॾहिं कन धोखो ॾेई छॾे, कॾहिं मन मुख धोखो ॾेई छॾे, व्यर्थ ॻाल्हियूं ॿुधण जो शौक़ु थी वेंदो आहे। अगरि कोई बि कर्मेंद्री धोखो ॾींदी आहे, परवश ठाहे ॾींदी आहे, त हिन सां सिधा बाप द्वारा जो सर्व शक्तियूं वरदान में मिलियूं आहिनि, उहा वरसे में मिलियूं आहिनि, उहा कंट्रोलिंग पावर रूलिंग पावर न आहे, है न। इन सां सिद्धा कि बाप दादा द्वारा जो सर्व शक्तियूं वरदान में मिलियूं आहिनि उहा वरसे में मिलियूं आहिनि, उहा कंट्रोलिंग पावर रूलिंग पावर न आहे। अगरि कोई बि कर्मेंद्री धोखो ॾींदी आहे, परवश ठाहे ॾींदी आहे, त हिन सां ई सिद्धा कि बाप द्वारा जो सर्व शक्तियूं वरदान में मिलियूं आहिनि उहा कंट्रोल व उन्हनि ते कंट्रोल व रूलिंग पावर न आहे, तॾहिं कंट्रोल नथा करे सघूं कर्मेंद्रनि खे। त सोचो जो स्वयं जे मथां रूल न करे पाईंदो उहो विश्व ते रूल कीअं करे सघंदो। पंहिंजे वर्तमान स्थिति जे स्वराज्य अधिकारी जे दर्पण में चेक करो। पहिरियों चेक करो कि हाणे आवाज़ूं अचनि थियूं असांजे कन में, अगरि उहो कम जी न आहिनि त असां ॿुधंदे उहे ॿुधूं ई न। हाणे कम जी त न आहिनि, अंत में त कम जी न हूंदियूं। हाणे वरी बि छो जी गृहस्थी में रहंदा आहियूं, किथे रहंदा आहियूं, कोई आवाज़ु लॻाए थो या कीअं त उन्हनि खे रिस्पॉन्स ॾियणो पवंदो आहे, त कॾहिं कॾहिं ॿुधणो बि पवंदो आहे न। घर में रहंदा आहियूं, ॿाहिरि वेंदा आहियूं, त अलर्टनेस रहणी खपे। लेकिन जॾहिं कम जी न आहे, असांखे कोई सॾु नथो करे, असांजो कम जो न आहे, त असां उन ॻाल्हियुनि खे छो ॿुधूं। असांजो बुद्धि योग हेठि छो अचे, है न। पंहिंजी वर्तमान स्थिति जे स्वराज्य अधिकार जे दर्पण में चेक करो। दर्पण त सभिनि खे मिलियो आहे न। दर्पण मिलियो आहे त हथु उठायो। दर्पण में कोई दाग त न आहे न, स्पष्ट आहे न दर्पण। बाप दादा हर हिकु ॿार खे स्वराज्य अधिकारी जो सम्मान ॾिनो अथई। मास्टर सर्वशक्तिवान जो टाइटल सभी ॿारनि खे बाप द्वारा मिलियो आहे। मास्टर सर्वशक्तिवान न, सर्वशक्तिवान। मास्टर शक्तिवान न मिलियो, मास्टर सर्वशक्तिवान आहे। कई बार रोहरयान में इहे बि चईंदा आहिनि बाबा पंहिंजे तव्हां त सर्वशक्तियूं ॾिनियूं आहिनि, लेकिन इहे शक्तियूं कॾहिं कॾहिं समय ते कमु न कंदियूं आहिनि, रिपोर्ट कंदा आहिनि, समय ते इमर्ज न थींदी आहे, समय बीती वेंदो आहे पोइ इमर्ज थींदियूं आहिनि। कारण छा आहे? जंहिं समय जंहिं शक्ति जो आह्वान कंदा आहियो
हुन समय चेक करो। मां मालिकपन जी सीट ते सेट आहियां। अगरि कोई सीट ते सेट न हूंदो त बिगर सीट वारनि जो कोई ऑर्डर न मञंदा। अगरि कोई सीट ते सेट न हूंदो त बिगर सीट वारनि जो कोई ऑर्डर न मञंदा। स्वराज अधिकारी जी सीट ते सेट आहियां। अगरि कोई सीट ते सेट न हूंदो आहे त बिगर सीट वारनि जो कोई ऑर्डर न मञंदो आहे। स्वराज अधिकारी आहियां, मास्टर सर्वशक्तिवान आहियां, बाप द्वारा वरसो ऐं वरदान जो अधिकारी आहियां। हिन सीट ते सेट थी करे पोइ ऑर्डर करो। छा करां, कीअं करां, थींदो न आहे। सीट जे हेठि वेठा आहियूं, सीट सां उतरी करे ऑर्डर कंदा आहियो त मञंदी कीअं उहा। अॼुकल्ह जे ज़माने में अगरि कोई प्राइम मिनिस्टर आहे, सीट ते आहे त सभु मञंदा। सीट सां उतरियो त थोरी मञंदा त चेक करो। सीट ते सेट आहियां, अधिकारी थी करे ऑर्डर कंदो आहे। बाप हर हिकु ॿार खे अथॉरिटी ॾिनी अथई, परमात्मा अथॉरिटी। कोई आत्मा जी अथॉरिटी न आहे, असांखे परमात्मा जी अथॉरिटी आहे। महात्मा जी अथॉरिटी न मिली आहे, परमात्मा असांखे अथॉरिटी ॾिनी अथई कि तव्हां पवित्र आत्मा आहियो, तव्हां वैष्णवी आत्मा आहियो, तव्हां शांत आत्मा आहियो, तव्हां सुखी आत्मा आहियो, तव्हां शुद्ध आत्मा आहियो। है न, ये भगवान असांखे अथॉरिटी ॾिनी अथई। त अथॉरिटी ऐं अधिकार हिन स्थिति में सिद्ध थी करे कोई बि शक्ति खे ऑर्डर करो। तव्हां मास्टर सर्वशक्तिवान आहियो, असां मास्टर सर्वशक्तिवान ऑर्डर करो पवित्रता जी शक्ति खे कि हाणे कोई बि विकारी संकल्प असांजे मन खे टच बि न करे सघे। कोई बि आसुरी मत असांजी बुद्धि खे टच बि न करे सघे। कोई भी आसुरी स्वभाव संस्कार असांजे संस्कारनि खे टच बि न करे। कोई भी पुराणी बीती हुई कलयुग जी ॻाल्हियूं, रीति रस्म, संबंधी आदि सभु कुझु ख़तमु। कोई भी स्मृति में न अचिणो खपे, है न, जो कम जो न हुजे। भी कॾहिं कॾहिं कोई डॉक्यूमेंट या ईअं कोई ॻाल्हि पुराणी लौकिकपन जी कॾहिं कॾहिं कमु ईंदी आहे, लेकिन इहे सभु फालतू ॻाल्हियूं, इहे सभु जेको बि हीअं कंदा हुआसीं, इहे सभु जेको बि आहे सभु भस्म थी वञे। पुराणो स्वभाव संस्कार मत संकल्प न सभु ख़तमु थी वञे। ईअं असां अथॉरिटी सां ऑर्डर करूं सर्वशक्तियुनि खे। मां मास्टर सर्वशक्तिवान आहियां ऐं ऑर्डर थी करां कि पूरी दुनिया मां इहे विकारी संकल्प ख़तमु थी वञनि, आसुरी मत ख़तमु थी वञे, आसुरी स्वभाव संस्कार ख़तमु थी वञे। हाणे सभु आत्मायूं शुद्ध पवित्र थींदी वञे। बाबा चवनि था अगरि हीअं अथॉरिटी थी करे कंदा त अथॉरिटी ऐं अधिकार हिन स्थिति में सिद्ध थी करे कोई भी शक्ति खे ऑर्डर करो, उहा जी हुजूर कंदी। शक्तियुनि जे अॻियां इहा माया प्रकृति संस्कार, शक्ति जे अॻियां ये माया प्रकृति संस्कार स्वभाव सभु दासी थी वेंदा। मतिलबु माया जंहिं इंसान जे रूप में माया ईंदी आहे न, उहा तव्हांजी दासी थी वेंदी।
प्रकृति दासी थी वेंदी। जहिड़ा बि कोई सुभाउ संस्कार वारा, कोई आसुरी सुभाउ संस्कार वारा माण्हू आसुरी सुभाउ संस्कार जे वश थी करे असांखे विघ्न विझंदा आहिनि, उहे सभु आत्मायूं असांजी दासी थी वेंदियूं। मतिलबु असांजे चए ते हलंदियूं, सभु दासी थी वेंदियूं। मतिलबु हाणे ॾिसो कोई तव्हांखे, भले हाणे त उहो बाबा जो लेफ्ट हैंड आहे, क्रोध करे तव्हांखे तव्हांजो टेस्ट वठे थो, है न, अपवित्रता जो संकल्प सां तव्हांजो टेस्ट वठे थो न। लेकिन असां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि असां पवित्र आत्माउनि जे अॻियां उहो पतित आत्माउनि जो वार न हली सघे, त जीअं उहा दासी ठही वेंदी असां। तव्हां मालिक जो इंतज़ारु कंदियूं, मालिक कोई ऑर्डर करो, तव्हां मालिक जो इंतज़ारु कंदियूं कि मालिक कोई असांखे ऑर्डर करे। अॼु समृथ दिवस आहे न, त छा समृथियूं आहिनि ॿारनि में, उहो बाप रिवाइज़ कराइनि था कि ॿारनि में छा समृथियूं आहिनि, उहो बाबा अॼु असांखे रिवाइज़ कराइनि था और अंडरलाइन कराइनि था कि ॿारनि में ये शक्तियूं आहिनि, है न। शक्तिहीन समय ते शो थी वेंदा आहिनि। बाप दादा ॾिसंदा आहिनि मेजॉरिटी ॿारनि जी लीकेज, शक्तियुनि जी लीकेज हुजण जे कारण कम थी वेंदी आहे। ऐं लीकेज विशेष 2 ॻाल्हियुनि जी थींदी आहे। उहो 2 ॻाल्हियूं आहिनि, संकल्प ऐं समय वेस्ट थी वेंदो, है न। लीकेज विशेष 2 ॻाल्हियुनि जो आहे, 2 ॻाल्हियुनि में थींदो आहे। उहो 2 ॻाल्हियूं आहिनि, संकल्प ऐं समय वेस्ट थी वेंदो आहे। 2 ॻाल्हियुनि कहिड़ी में लीकेज थींदो आहे? संकल्प ऐं समय। ख़राबु न हूंदो आहे, लेकिन व्यर्थ समय ते बुरो कार्य न कंदा आहिनि, लेकिन जमा बि न कंदा आहिनि। सिर्फ़ु ॾिसंदा आहिनि अॼु बुरो कुझु न थियो, लेकिन सुठो छा जमा कयो, गवायो न, लेकिन कमायो छा, दुख न ॾिनो, लेकिन सुख केतिरनि खे ॾिनो, अशांत कंहिंखे न कयो, लेकिन शांति जा वाइब्रेशन केतिरा फैलाया, शांति दूत ठही करे शांति केतिरनि खे ॾिनी, वायुमंडल द्वारा या मुख द्वारा, वाइब्रेशन द्वारा केतिरनि खे असां शांति ॾिनी, शांति दूत ठही करे। छो जो ॼाणंदा आहियो कि ये थोरो सो समय पुरुषोत्तम कल्याणकारी आहे न, जमा करण जो समय आहे। जॾहिं न, हाणे न त कॾहिं न। हर घड़ी यादि करे, हर घड़ी यादि रहे, ये हर घड़ी यादि रहे कि अब नहीं तो कब, न, हाणे न त कॾहिं थी वेंदो, करे वठंदासीं, हाणे न त कॾहिं न। ब्रह्मा बाप जो ये ही तीव्र गति जो पुरुषार्थ रहियो, तॾहिं नंबर 1 मंज़िल ते पहुचिया, न। ब्रह्मा बाप जो ये ही तीव्र गति जो पुरुषार्थ रहियो कि हाणे न त कॾहिं न, तॾहिं मंज़िल ते पहुचिया। त जो बाप जी बाबा समर्थियूं ॾिनी अथई, अॼु समृद्धि दिवस ते यादि आयूं न, बचत जी स्कीम ठाहियो, है न। बाबा असांखे केतिरी समृद्धि ॾिनी अथई, बचत जी स्कीम ठाहियो, संकल्प जी बचत, समय जी बचत, वाणी जी बचत, जो यथार्थ बोल न आहिनि, अयथार्थ व्यर्थ बोल जी बचत। त बचत करो। हाणे बाबा असांखे एॾी सारी शक्तियूं ॾिनी अथई, उन्हनि खे उन्हनि ॻाल्हियुनि में वेस्ट न करो।
बाप दादा सभी ॿारनि खे सदा अथॉरिटी जी सीट ते सेट थियल स्वराज्य अधिकारी राजा रूप में ॾिसणु चाहींदा आहिनि। पसंदि आहे न, इहे रूप पसंदि आहे। कॾहिं बि बाप दादा कंहिं बि ॿार खे टीवी में ॾिठई त हिन रूप में ॾिसनि बाबा। कहिड़े रूप में? स्वराज्य अधिकारी। बाप दादा जी नेचुरल टीवी आहे न, स्विच न दॿाइणो पवंदो आहे, हिकु ई समय चारों ओर ॾिसी सघंदा आहिनि बाबा। हर हिकु ॿार खे कोने कोने वारे खे ॾिसी सघंदा आहिनि। थी सघंदो आहे कल्ह खां टीवी खोले त बाबा छा ॾिसनि कि मुंहिंजा सभु ॿार फ़रिश्ते जी ड्रेस में वेठा आहिनि। चमकीली लाइट जी ड्रेस आहे। ये शरीर भान जी मिट्टी जी ड्रेस न पाइणी हाणे। चमकीली ड्रेस हुजे, सफलता जो सितारो हुजे। सभिनि वटि चमकीली ड्रेस, सफलता जो सितारो। अहिड़ी मूर्ति हर हिक जी बाप दादा ॾिसणु चाहींदा आहिनि। कहिड़ी मूर्ति ॾिसणु चाहींदा आहिनि? चमकीली ड्रेस ऐं सफलता जो सितारो। एॾी सारी आत्माउनि जी चमकीली ड्रेस और सफलता जो सितारो। अहिड़ी मूर्ति हर हिक जी बाप दादा ॾिसणु चाहीनि। पसंदि आहे न। मिट्टी जी ड्रेस पाईंदा त मिट्टी जा थी वेंदा। जीअं बाप और शरीर या ब्रह्मा बाप चमकीली ड्रेस में आहिनि, फ़रिश्ता आहिनि त फॉलो फादर करो। स्थूल में ॾिसो, कोई तव्हांजे कपिड़े में मिट्टी लॻल, दाग लॻल आहे त छा कंदा आहियो? बदिली करे वठंदा आहियो न। ईअं ई चेक करो, सदा चमकीली फ़रिश्ते जी ड्रेस आहे असांजी। फ़रिश्ते जी चमकीली ड्रेस। जो बाप की फ़कुर आहे कि हर हिकु ॿार राजा ॿार आहे, उन स्वरूप में रहो। राजा ठही करे रहो न, पोइ इहा माया तव्हांजी दासी ठही वेंदी। अगरि असां राजा ठही करे रहंदासीं त इहा माया असांजी दासी ठही वेंदी ऐं विदाई वठणु ईंदी। अधु कलब जे लाइ विदाई वठणु ईंदी, पोइ वार न कंदी। सदा असां चमकीली ड्रेस में हुजूं त इहा माया अधु कलब जे लाइ असांजी दासी थी वेंदी, पोइ वार न कंदी। बाप दादा सदा चवंदा आहिनि, बाप जे मथां बलियारी वञणु कॾहिं हार न खाई सघंदा आहिनि। जो बाप जे मथां बलियारी वेंदा आहिनि उहो कॾहिं हार न खाई सघंदा आहिनि। अगरि हार थींदी आहे त सम्झो असां बलियारी न विया आहियूं, है न। अगरि असांजी हार थींदी आहे त सम्झो असां बलियारी न विया आहियूं। तव्हां सभिनि जी मीटिंग थियण वारी आहे न। मीटिंग जी डेट फिक्स थींदी आहे त हिन बार सिर्फ़ु सर्विस जे प्लान जी मीटिंग बाप दादा न ॾिसणु चाहींदा आहिनि। सर्विस जा प्लान ठाहियो, लेकिन मीटिंग में सफलता जी सेरेमनी जो प्लान ठाहियो। ॾाढा सेरेमनी करे वरिती, हाणे सफलता जी सेरेमनी जी डेट फिक्स करो। चलो सोचदा आहिनि कि सभु कीअं थींदो, है न। सभु कीअं थींदो। बाप दादा चवंदा आहिनि कम से कम मतिलबु सभु सफलता कीअं पाईंदा। त बाबा चवनि था चलो कम से कम 108 रतन त सफलता मुहूर्त जी सेरेमनी मनाए, है न। 108 त सफलता मुहूर्त जी सेरेमनी मनाइनि, एग्ज़ाम्पल ठहनि। इहे थी सघंदो आहे। चओ पहिरीं लाइन, थी सघंदो आहे। जवाबु ॾियण जी हिमत न रखंदा आहिनि, सोचंदा आहिनि पतो न कंदा। हिमत सां सभु कुझु थी सघंदो आहे। दादी ॿुधायो 108 सफलता मुहूर्त थी सघंदा आहिनि? हा, ज़रूरु ठही सघंदा आहिनि। सफलता जी सेरेमनी थी सघंदी आहे न। ॾिसो, दादी में हिमत आहे। तव्हां सभिनि जी सफलता सां हिमत रखी, तव्हां सभिनि जी तरफ़ सां हिमत रखियईं दादी, त सहयोगी ठहिणो आहे न।
त इहे जो मीटिंग थींदी न हुन में बाप दादा रिपोर्ट ॾींदा। पांडव ॿुधायो न छो चुप आहियो, चुप छो आहिनि पांडव, हिमत छो न रखंदा आहियो, करे करे ॾेखारींदासीं। ईअं आहे, अच्छा हिमत त रखी सघंदा आहियो न। जो सम्झंदा आहिनि असां त हिमत रखी करे ॾेखारींदासीं, उहो हथ उठायो कंदव। कोई संस्कार न रहंदो, कोई कमज़ोरी न रहंदी। अच्छा मधुबन वारा बि हथ उठाइनि था, वाह मुबारक हुजे, मुबारक हुजे। अच्छा 108 त पोइ सहज ई थी वेंदा। एतिरनि हथ उठायो आहे, 108 छा वॾी ॻाल्हि आहे। सदा सफलता मुहूर्त, कोई बि संस्कार सुभाउ माया जो कोई बि रूप असांखे हराए न सघे। डबल फॉरनर्स छा कंदा? हा दादी जानकी ॿुधाइनि था, ॿुधनि था, हुनखे बि उमंग अचे थो। मां चवां फॉरन्स जी माला बि ॾिसंदासीं। ठीकु आहे न, इन में करिणो पहिरियों मां, इन में ॿियनि खे न ॾिसणो आहे, पहिरियों मां। ऐं मामा न करिणो आहे, इहा मां ॿियो उहो मामा न करिणो आहे, मैं जेको आहे। लेकिन इहा मूंखे करिणो आहे, हिन में पहिरियों मां, ॿियो बि बाप दादा ॾींदा ऐं ॿिया बि कम बाप दादा ॾींदा आहिनि न। अॼु समृद्ध दिवस आहे त समृद्धि आहे। बाप दादा हिकु विचित्र दिवाली मल्हाइणु चाहींदा आहिनि। तव्हां त दिवाली कई बार मल्हाई, लेकिन बाप दादा विचित्र दिवाली मल्हाइणु चाहींदा आहिनि। ॿुधायूं, अच्छा वर्तमान समय त ॾिसनि था दिन प्रतिदिन चारों ओर मनुष्य आत्माउनि में निराशा ॾाढी आहे। त चाहे मनसा सेवा, चाहे वाचा, चाहे संबंध संपर्क जी करो, चाहे मनसा सेवा करो, चाहे वाचा करो, चाहे संबंध संपर्क जी करो, लेकिन बाप दादा निराश मनुष्यनि जे अंदरि आशाउनि जा दीप जॻाइणु चाहींदा आहिनि। केॾा माण्हू निराश आहिनि जीवन में, कंहिं न कंहिं कारण माण्हुनि खे जीवन में निराशा आहे। कॾहिं संबंधनि जे कारण, कॾहिं पैसे जे कारण, कॾहिं कैरियर जे कारण, कॾहिं शरीर जे कारण। त बाबा चवनि था चाहे मनसा, चाहे वाचा, चाहे संबंध संपर्क, लेकिन बाप दादा निराश मनुष्यनि जे अंदरि आशाउनि जो दीप जॻाइणु चाहींदा आहिनि। चारों ओर मनुष्य आत्माउनि जे मन में आशाउनि जा दीपक जगी वञनि। ये आशा जा दीपकनि जी दिवाली बाप दादा ॾिसणु चाहींदा आहिनि न। आशाउनि जे दीपकनि जी दिवाली बाप दादा ॾिसणु चाहींदा आहिनि। कोई न कोई उमेद उन्हनि में जगी रहे कि अगरि सम्झो कंहिंखे पैसनि में घाटो पइजी वियो त उहो हिन उमेद सां करे कि कोई ॻाल्हि कोन्हे, एतिरो करे असां जी वठंदासीं, कमु करे वठंदासीं, है न। त बाबा चवनि था कि हाणे उहा आशाउनि जो दीपक जॻल रहे। हीअं न बिल्कुलु निराश थी माण्हू सोचे तंहिंखां त मां मरां थो वञे। शरीर बीमार आहे, ॾिसंदा आहियो कॾहिं कंहिंजो हथु कीअं आहे, पेर कीअं आहे, त बि केॾो उमेद रखी करे जीवन जींदा आहिनि न, है न। त ईअं माण्हुनि जे जीवन में सम्झो कंहिंजा हथ न आहिनि त माण्हू सोचे हाणे मां छा करे, हिकदमि निराश थी वेंदो आहे। लेकिन अहिड़ा दुनिया में केॾा सारा एग्ज़ाम्पल आहिनि जंहिंजा हथ बि न आहिनि, उहो जीवन में केॾो सुठी रीति हलनि था, न। त बाप दादा असांखे चवनि था कि मनुष्यनि जे अंदरि आशाउनि जो दीप जॻाइणु चाहींदा आहिनि। चारों ओर मनुष्य आत्माउनि जे मन में आशाउनि जा दीपक जगी वञनि। इहा आशाउनि जा दीपकनि जी दिवाली बाप दादा चाहींदा आहिनि। थी सघंदो आहे वायुमंडल में कम से कम इहे आशाउनि जा दीपक जगनि,
तॾहिं विश्व परिवर्तन थियो की थियो। गोल्डन सवेरो आयो की आयो, ये निराशा ख़त्म थी वञे। कुझु थियणो न आहे, कुझु थियणो न आहे। ये जेकी निराशा आहे न कि कुझु बि न थियणो आहे, कुझु बि न थियणो आहे न, सभु कुझु थी सघंदो आहे। माण्हुनि जा हथ न आहिनि, पेर न आहिनि, अखियूं न आहिनि, कन न आहिनि, त बि माण्हू केॾो कुझु करे थो इंसानु, है न। त माण्हुनि जे अंदरि जेकी निराशा आहे न, इहे ख़तमु थी वञे, आशाउनि जा दीप जगी वञनि। करे सघंदा आहियो न, इहे त सहज आहे या मुश्किल आहे? सहज आहे न, जो कंदो उहो हथु उठायो, कंदा एतिरा सभी दीपक जगाईंदा त दीपमाला थी वेंदी, है न। एॾा सभी दीपक जगाईंदा, सभिनि जे मन में हर कम जे लाइ, हर सिचुएशन में हिकु पॉज़िटिव आशा हुजे। एतिरा सभी दीपक जगदा त दीपमाला थी वेंदी। वाइब्रेशन एतिरो पावरफुल करो, हलो साम्हूं पहुची न सघंदा, लेकिन लाइट माइट हाउस ताईं दूर ताईं वाइब्रेशन फैलायो। पूरे विश्व में आशाउनि जो दीपक जगी वञनि। हर कम में, हर सिचुएशन में माण्हू पॉज़िटिव सोचे। जॾहिं साइंस लाइट हाउस द्वारा दूर ताईं लाइट ॾेई सघंदी आहे, त तव्हां छा वाइब्रेशन न फैलाए सघंदा आहियो? सिर्फ़ु दृढ़ संकल्प करो कि असांखे करिणो ई आहे, बिज़ी थी वञो। मन खे बिज़ी रखंदव त स्वयं खे बि फ़ाइदो ऐं आत्माउनि खे बि फ़ाइदो थी वेंदो आहे, है न। मन खे अगरि बिज़ी रखंदव त स्वयं खे बि फ़ाइदो ऐं आत्माउनि खे बि फ़ाइदो रहंदो। हलंदे फिरदे ये वृत्ति में रखो कि विश्व जो कल्याण करिणो ई आहे। ये वृत्ति वायुमंडल फैलाईंदी, छो जी समय अचानक अचिणो आहे। ईअं न थिए कि तव्हांजा भाउ भेण उलना ॾियनि कि तव्हां असांखे ॿुधायो छो न, है न। ईअं न कि तव्हांजा भाउ भेण उलना ॾियनि कि तव्हां असांखे ॿुधायो छो न। विश्व कल्याण करिणो ई आहे। ये वृत्ति वायुमंडल फैलायो। कहिड़ी वृत्ति फैलायो कि विश्व जो कल्याण थियणो ई आहे। ईअं न कि तव्हांजा भाउ भेण उलना ॾियनि कि असांखे त ॿुधाइनि न। कई बार सोचदा आहिनि अंत ताईं करे वठंदासीं, लेकिन अंत ताईं कंदव त बि तव्हांखे उलना ॾींदा। इहे ई उलना ॾींदा कि असांखे कुझु समय पहिरियों ॿुधायो, कुझु त ठाहे वठूं आहे न। इन करे हर संकल्प में बाप दादा जी यादि सां लाइट वठंदा वञो, लाइट हाउस थी करे लाइट सर्व खे ॾींदा वञो, सर्व खे लाइट ॾींदा वञो। टाइम वेस्ट न करो। पूरे विश्व में असांखे लाइट वाइट फैलाइणी आहे। ब्राह्मण परिवार में भी सहयोग जी लाइट माइट फैलायो। भक्त आत्माउनि में, धर्म आत्माउनि में, मथपंट आदि सब जगह लाइट माइट फैलायो। पूरी प्रकृति में लाइट फैलती रहे। टाइम वेस्ट न करो। बाप दादा जॾहिं ॾिसंदा आहिनि ॾाढो युद्ध कंदा आहिनि त बाप दादा खे सुठो न लॻंदो आहे। मास्टर सर्वशक्तिवान और युद्ध तो करे त राजा ठहो, सफलता मूर्त ठहो। निराशा खे ख़त्म करे आशाउनि जा दीप जगायो, है न। निराशाउनि खे ख़त्म करे आशाउनि जा दीप जगायो। अच्छा, सभी तरफ़ सां ॿारनि जी स्नेह जे यादि जी मालायूं त ॾाढी पहुची वियूं, न।
बाबा चवनि था सभी तरफ़ सां ॿारनि जी स्नेह जी यादि जी मालायूं त पहुची वियूं। बाप दादा यादि भेजण वारनि खे सम्मुख ॾिसंदे हुए यादि जो रिस्पॉन्ड, दिल जी दुआयूं, दिल जो प्यार ॾियनि था। अच्छा, जो पहिरीं बार आया आहिनि वठो। अच्छा, हर टर्न में ॾिसो मेजॉरिटी नया ईंदा आहिनि त सर्विस वधाई न। एतिरनि खे संदेश ॾिनो जीअं तव्हां माण्हुनि खे संदेश मिलियो, ईअं तव्हां बि ॿियो दुगनो संदेश ॾियो। जीअं तव्हांखे मिलियो ॿियनि खे ॾियो, योग्य ठाहियो। अच्छा, हर सब्जेक्ट में ॿियो उमंग उत्साह सां अॻियां वधो था न। अच्छा, सभी लक्ष्य रखो, हलदे फिरदे, चाहे मनसा चाहे वाचा चाहे कर्मणा, सेवा जे बिना न रहणो आहे, यादि जे बिना न रहणो आहे। यादि ऐं सेवा सदा साथ रहे, एतिरो पंहिंजे खे बिज़ी रखो, यादि में बि सेवा में बि। ख़ाली रहंदा आहियो त माया खे अचण जो चांस मिलंदो आहे। एतिरो बिज़ी रहो जो दूर सां ई माया अचण जी हिमत न रखे। पोइ जो बाप समान ठहिण जो लक्ष्य रखियो आहे उहो सहज थी वेंदो, महिनत न करणी पवंदी, स्नेही स्वरूप रहंदा। एतिरो यादि ऐं सेवा में बिज़ी रहे, बराबरि यादि ऐं सेवा में बिज़ी रहंदासीं त कोई ॻाल्हि ईंदी बि त पार थी वेंदी। बाबा त चवनि था माया जे अचण जी हिमत ई न थींदी। पोइ जो बाप समान ठहिण जो लक्ष्य रखियो उहो सहज थी वेंदो, महिनत न करणी पवंदी, स्नेही स्वरूप रहंदा। अच्छा, बाप दादा जे नैननि में समायल हुए नूरे रतन, बाप जी सर्व प्रॉपर्टी जे अधिकारी श्रेष्ठ आत्माउनि खे सदा उमंग उत्साह में जे पंखनि सां उड़ण वारा ऐं उड़ाइण वारा महावीरनि ॿारनि खे हिकु बाप ई संसार आहे, हिन लग्न में मग्न रहण वारा लवलीन ॿारनि खे लवलीन ठहिणो अर्थात बाप समान सहज ठहिणो। त लवली ऐं लवलीन ॿारनि खे बाप दादा जो पदम गुण, ॾाढो पदम गुण, बाबा केॾो चवनि था ॾाढो पदम गुण ॿारनि खे यादि प्यार ऐं नमस्ते। वरदान, पंहिंजे हर कर्म व विशेषता द्वारा दाता जी तरफ़ इशारो करण वारा सच्चा सेवादारी ठहो। सच्चा सेवादारी कहिड़ी बि आत्मा खे सहयोग ॾेई करे स्वयं में अटकाईंदा न, उहे सभिनि जो कनेक्शन बाप सां कराईंदा। उन्हनि जी हर बोल बाप जी स्मृति दिलाइण वारो हूंदो, उन्हनि जे हर कर्म में बाप ॾेखारे में ॾींदो। उन्हनि खे संकल्प बि न ईंदो कि मुंहिंजी विशेषता जे कारण इहे मुंहिंजा सहयोगी आहिनि। मतिलबु कॾहिं तव्हां कंहिंखे सहयोग ॾिनो, उहो तव्हां ते न रुकनि, तव्हां उन्हनि खे बाबा जी तरफ़ इशारो ॾियो। यदि तव्हांखे ॾिसनि बाप खे न ॾिसनि त इहे सेवा न कई, बाप खे भुलाए छॾियो न। सच्चा सेवादारी सत्य जी तरफ़ सभिनि जो संबंध जुड़वाईंदा आहिनि, स्वयं जी तरफ़ न। स्लोगन आहे कहिड़ी बि प्रकार जी अर्ज़ी विझण जे बजाए सदा राज़ी रहो। कहिड़े जी बि प्रकार जी अर्ज़ी न विझो, हीअ खपे हीअं हूअं जो बि ॻाल्हियूं आहिनि माण्हू, त हर ॻाल्हि जे राज खे सम्झी करे राज़ी रहो त धीरे धीरे तव्हांखे सभु सम्झ में अची वेंदो। अव्यक्त इशारो, श्रेष्ठ भाग्य जी लकीर खींचण जो आधार आहे श्रेष्ठ संकल्प ऐं श्रेष्ठ कर्म। चाहे ट्रस्टी आत्मा आहियो चाहे सेवादारी आत्मा हुजे, ॿई हिन आधार द्वारा नंबर वठी सघंदियूं आहिनि।
श्रेष्ठ संकल्प, श्रेष्ठ कर्म। ॿिन्हिनि जो भाग्य ठाहिण जो पूरो चांस आहे। ॿिन्हिनि खे भाग्य ठाहिण जो पूरो चांस आहे। जो जेतिरो भाग्य ठाहिण चाहे उहो ठाहे सघंदो आहे, है न। ट्रस्टी ऐं सेवाधारी ॿार ॿिन्हिनि खे भाग्य ठाहिण जो पूरो चांस आहे। कीअं? पंहिंजे श्रेष्ठ संकल्प ऐं श्रेष्ठ कर्मनि द्वारा। जो जेतिरो भाग्य ठाहिण चाहे उहो ठाहे सघंदो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।